हरी तव्हांजो नालो छा आहे दी? मुंहिंजो नालो अफ़साना। अफ़साना। तव्हांजो माउ पीउ आहे दी? न मुंहिंजो माउ पीउ कोन्हे, फोत थी विया। कॾहिं फोत थी विया दी? हुनखे 1.5 महीनो खनि थी वियो आहे। ॿई माउ पीउ तुंहिंजा फोत थी विया आहिनि? ॿई। किथां जी तो रवासी आहे दी तव्हां? रहो किथे था? रहो किथे था? राइश किथे? मच्छी मार्केट। दादू। हाँ दादू। दादू मच्छी मार्केट में रहंदा आहियो? पढ़ियल आहियो तव्हां दी? न पढ़ियल कोन्हे। पढ़ियल कोन्हे? केरु तुसां दी? असां लुंडो ज़ात ते। लुंडो दी असां? इथां कीअं पहुतो जोही शहर दी? जोही शहर मेरे को पर चाचा ने मना मार वेन ते चढ़ाओ थे मैं कट छोड़ी ना कि तू वनी हली तेरी ते जरूरत कोनी ऐसा का अपने बच्चे भी ना कह सके पर नौकर चाकरी ना तेरी जरूरत कोनी। मैं को ना कपड़े रीते ने ना कुछ मैं को ना डोकर ना पैसा बस इकड़ा 100 रुपया उन्हें को रीते ने इकड़ा 50 में कुड़ता ने के वनी एक आशे तू गिन खावी ये है नी वेन तो तू चार छोड़े ने वेन तू दादू को जोई चा? हां मेरे को दादू वाली वेन ते चढ़ा छोड़ने कि तू हाने जरे वन वेन आनी ते सरकारी अस्पताल का बैठी इथे मेरे को लातो सो को किराया मिलेला वेन वाले को वो मेरे को आनी थी रहता मैं सबूत दे बजे थी मना निकतला उतो मना मेरे को आप चाचा ने मार कट छोड़ी आपड़ा आप वेन ते चढ़ा ने मैं आप कोनी भगजी निकला यहाँ मेरे को मरन दे न कुटे दे अंत मैं आपड़े घर च काम करन दियम मेरे मां पी और तो मेरे को इज्जत दे के बिलाई बैठे हन सही है। मेरे को दादला किती बैठे हन मेरा सोन गा वो मेरा ला छोड़ने ने आके तू ये बुट्टी सही तेरे भिरा बे है न दी? मेरा भिरा भिरा रिश्तेदार को कोनी मैं अकेली हम मां पी दी एकड़ी हम दादरी मेरे मां दे ना मेरी मां दे भिरा न मेरी मां दी भेणी काब काली ओंदे मां पी सारे असल मां पीउ किथां दे आहिनि मां? असरे असल मां पी कराची दे। कराची दे? हां। तेरा नाला क्या है दी? मेरा नाला अफ़साना है। अफ़साना? हां। अफ़साना दी हुने किथे वे दी तो तुसां को मना वापस घर वञो या त ॿे पासे रसो या क्या? ना असा इथे मां इथे रसा जेको रावे। हां मैं वापस कोन वलवे सन मैं वलवे सा वाले मेरे को मरे सन मेरे को अपना इंसाफ खपे। सही है सही है। नाज़रीन तव्हां ॿुधो त ही नंढड़ी न्याणी आहे अदी तव्हां नालो छा ॿुधायो दी? अफ़साना। अफ़साना आहे कंहिंजी धीउ आहे दी? सजाद दी। सजाद लुंड जी धीउ आहे असुल कराची जा रवासी आहिनि हींअर मच्छी मार्केट दादू में रिहाइश पज़ीर आहे जेके हिनखे पंहिंजे चाचनि सख़्तु तशदुद जो निशानो बणायो जेको छोकिरी जे मूजिबि आहे त मूंखे माना जेको आहे सो 50 रुपया किरायो वेन वारे खे ॾिनो ऐं 50 रुपया मूंखे ॾेई जेको आहे सुबुह जो 10 बजे जेको आहे सो जोई तालुके अस्पताल जे साम्हूं छॾियो वियो आहे ऐं हाणे जेको आहे सो मां हिते शहर जे अंदरि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारियां थी जेको मूं शख़्स खे पंहिंजे घर जेको आहे रहाइश कंदो मां हुन वटि रहंदसि पंहिंजे चाचनि जे घर वापसि न वेंदसि हींअर दारी मौला जोही शहर जे अंदरि मौजूदु आहे जिते तमामु जोही शहर जा मौजूदु सियासी समाजी मज़हबी अदबी सहाफ़ती सकाफ़ती सभु माण्हू मौजूदु आहिनि।